तेरे सिवा कौन मेरा कृष्ण कन्हाई, तेरे सिवा कौन मेरा कृष्ण कन्हाई। तेरे द्वार आया मेरा तू ही सहाई, तेरे द्वार आया मेरा तू ही सहाय। शरण तेरी आया प्रभु लाज बचा ले, तू न संभाले तो हमें कौन संभाले। शरण तेरी आया प्रभु लाज बचा ले, तू न संभाले तो हमें कौन संभाले। श्याम सुंदर मदन मोहन बांसुरी वाले, तू न संभाले तो हमें कौन संभाले। श्याम सुंदर मदन मोहन बांसुरी वाले, तू न संभाले तो हमें कौन संभाले। श्याम सलोने ने अजब बंसी बजाई, श्याम सलोने ने अजब बंसी बजाई। सुध मेरी बिसरी ऐसी तान सुनाई, सुध मेरी बिसरी ऐसी तान सुनाई। आजा दरस दिखा दे मेरे बांसुरी वाले, तू न संभाले तो हमें कौन संभाले। आजा दरस दिखा जा मेरे बांसुरी वाले, तू न संभाले तो हमें कौन संभाले। श्याम सुंदर मदन मोहन बांसुरी वाले, तू न संभाले तो हमें कौन संभाले। श्याम सुंदर मदन मोहन बांसुरी वाले, तू न संभाले तो हमें कौन संभाले। तू न संभाले तो हमें कौन संभाले। तू न संभाले तो हमें कौन संभाले। बोल वृंदावन बिहारी लाल की जय। गोपाल दामोदर दीनदयाल दुख भंजन पूरन कृपाल। गोपाल दामोदर दीनदयाल दुख भंजन पूरन कृपाल। गोपाल दामोदर दीनदयाल दुख भंजन पूरन कृपाल। जय श्री कृष्ण। जय श्री कृष्ण। जय श्री कृष्ण। अम्मा ठीक है। प्रभु कृपा तव्हांजी आसीस आहे। राधा रानीअ जी बि वाधायूं लख लख वाधायूं। हा 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 हा। ओम 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 राम ओम श्री कृष्ण गोविंद। श्री कृष्ण गोविंद। वासुदेव। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल दामोदर दीनदयाल दुख भंजन पूरन कृपाल। ओम कृष्णाय वासुदेवाय ओम कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः। गोविंदाय नमो नमः। हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे कृष्ण कृष्ण हरे 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 राम
हरे राम हरे राम हरे राम 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 हरे हरे राम राम हरे हरे हरिर्नाम 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 हि केवलम क्लो नास्ते 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 गति अन्यथा। इसकी कम रखना। हाणे रामायण कुछ ठीक वो तो जेका गति हले थी कथा हले थी तव्हांखे ख़बर हूंदी न। चलो ठीक है। सबते उत्तम हरि की कथा सबते उत्तम हरि की कथा नाम सुनत दर्द दुख लथा। नाम सुनत दर्द दुख लथा। भगवान नाम जो कीर्तन राम नाम जो कीर्तन भगवान जी कथा ये सब दुखन जी दवा आहे। अमृत अमृत यानी जे पीअण खां पोइ कोई मरंदो न आहे। इन जो अर्थ आहे कि वरी पोइ जनम मरण जे चक्कर में न ईंदो आहे। मरण त तॾहिं थींदो न जॾहिं जनम थींदो। चओ जय श्री कृष्ण। न न असां रामायण कयूं था कथा था कयूं। रघुनंदन जय सिया राम हरे सिया राम हरे सिया राम हरे। रघुनंदन जय सिया राम हरे सिया राम हरे सिया राम हरे। रघुनंदन जय सिया राम सिया राम हरे। रघुनंदन जय सिया राम हरे सिया राम हरे सिया राम हरे। सिया राम हरे सिया राम हरे सिया राम हरे सिया राम हरे। 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 रघुनंदन जय सिया राम हरे सिया राम हरे सिया राम हरे। रघुनंदन जय सिया राम हरे सिया राम हरे सिया राम हरे। सिया राम हरे सिया राम हरे। सिया राम हरे सिया राम हरे। सिया राम हरे सिया
राम हरे सिया राम हरे सिया राम हरे सिया राम हरे सिया राम हरे सिया राम हरे सिया राम हरे रघुनंदन जय सिया राम हरे सिया राम हरे सिया राम हरे रघुनंदन जय सिया राम हरे 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 हमें निज धर्म पर चलना सिखाती रोज रामायण हमें निज धर्म पर चलना सिखाती रोज रामायण हमें निज धर्म पे चलना सिखाती रोज रामायण 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 सदा शुभ आचरण करना सिखाती रोज रामायण सदा शुभ आचरण करना सिखाती रोज रामायण हमें निज धर्म पर चलना सिखाती रोज रामायण हमें निज धर्म पर चलना सिखाती रोज रामायण जिन्हें संसार सागर से उतर कर पार जाना है जिन्हें संसार सागर से उतर कर पार जाना है उतर कर पार जाना है हो उतर कर पार जाना है उन्हें सुख के किनारे पर लगाती रोज रामायण उन्हें सुख के किनारे पर लगाती रोज रामायण कहीं शवि विष्णु की बांकी कहीं शंकर की है झांकी कहीं शवि विष्णु की बांकी कहीं शंकर की है झांकी कहीं शंकर की है झांकी हो कहीं शंकर की है झांकी हृदय आनंद झूले पर झुलाती रोज रामायण हृदय आनंद झूले पर
निज धर्म पर चलना सिखाती रोज रामायण हमें। निज धर्म पर चलना सिखाती रोज रामायण। कभी वेदों के सागर में, कभी गीता की गंगा में, कभी वेदों के सागर में, कभी गीता की गंगा में, कभी वेदों के सागर में, कभी गीता की गंगा में, कभी वेदों के सागर में, कभी गीता की गंगा में, कभी गीता की गंगा में, कभी गीता की गंगा में, कभी रस बिंदु में मन को डुबाती रोज रामायण, कभी रस बिंदु में के जल में डुबाती रोज रामायण। हमें निज धर्म पर चलना सिखाती रोज रामायण, हमें निज धर्म पर चलना सिखाती रोज रामायण। सदा शुभ आचरण करना सिखाती रोज रामायण, सदा शुभ आचरण करना सिखाती रोज रामायण। सिखाती रोज रामायण, सिखाती रोज रामायण। सिखाती रोज रामायण, सिखाती रोज रामायण। सिखाती रोज रामायण, सिखाती रोज रामायण। श्री कृष्ण गोविंद, श्री कृष्ण गोविंद। हर एक भगवान जो अवतार थियो आहे, हर एक अवतार में भगवान असांखे शिक्षा ॾिनी आहे। धरतीअ ते जेको अवतार थियो आहे भगवान जो मनुष्य जे रूप में, उहो पहिरों 10 प्रमुख जेके अवतार आहिनि उन्हनि में प्रभु राम। चओ जय श्री कृष्ण। ऐं प्रभु राम खे छा चवंदा आहिनि? मर्यादा पुरुषोत्तम। पुरुष में उत्तम जेके आहिनि, जंहिं पूरी तरह मर्यादा जो पालन कयो आहे हर हिकु पंहिंजे क़दम ते। चाहे कंहिं महिल प्रभुअ जी पाण निंदा बि कंदा आहिनि। कई अहिड़ा बि अज्ञानी माण्हू आहिनि, निंदक आहिनि, जेके राम जी निंदा बि कंदा आहिनि, उन जी लीला खे, उन जे महत्व खे, उन जी प्रभुअ जी कृपा खे, महानता खे सम्झे बिना। चओ जय श्री कृष्ण। श्री कृष्ण गोविंद। पर रामायण में कथा पढ़ी ॾिसो प्यारी साध संगत जी, तो जेके भी भगवान, जेके राम
अवतार वठी करे रामावतार में जेके बि लीलाऊं कयूं अथनि उन्हनि सभिनी में ॻुझो रहस्य ऐं ॾाढो वॾो ज्ञान हुयो। चओ जय श्री कृष्ण। कीअं हिकिड़ी सौतेली माता जो बि क़दुरु कबो आहे, भॻवान राम इहो बि मर्यादा में रही करे असांखे सम्झाए विया आहिनि। हा, कीअं दुश्मन ते बि दया कबी आहे, इहे बि भॻवान असां ते ॿुधाए रहिया आहिनि। कीअं जात पात पूछे नहीं कोई, हरि को भजे सो हरि का होई। जात पात ते बि भॻवान न विया आहिनि। इन करे भॻवान भीलड़ीअ जो प्रेम ॾिसी करे उनजा छा खाधा? जूठा ॿेर खाधा आहिनि। चओ जय श्री कृष्ण। चओ राम श्री राम। भगवान बंदर भालू भील सभिनी खे गले सां लॻायो। अरे चवनि था जहाँ तक कि पंहिंजे पिताजी अंतिम समय में चारई भाउर राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न न हुया, जंहिं महिल उन्हनि जी मृत्यु थी त चारई भाउर न हुया, पर भगवान जो पंहिंजे पिता जो अंतिम संस्कार भी राम न करे सघिया, भरत कयो हुयो। पर भगवान प्रभु राम पंहिंजे पिता जा मित्र हुया जेके जटायु, उन जटायु जो अंतिम संस्कार पंहिंजे हथ सां कयो आहे। चओ जय श्री कृष्ण। त भगवान केतिरा कृपाकारी आहिनि। भगवान जा सेवक भी ॾिसो, सेवक खे भी केॾो बल। हिन में हनुमान जी हाणे शायदि लंका कांड थी वियो आहे न, उत्तर कांड तो हले। इन में तव्हां इन जी काकभूषणी जी भी कथा ॿुधी वरिती आहे। काकभूषणी खे जेको भरम थियो हुयो, अच्छा, जेको भगवान बाल अवस्था में जेका लीला था कनि, अच्छा न आयो। हा, चओ जय श्री कृष्ण। अद्भुत अद्भुत लीलाऊं। जीअं भगवान कृष्ण पंहिंजी माता यशोदा खे मुंहं में मिटी विधी हुई, पोइ मुंहुं खोले करे छा ॾेखारियो? ब्रह्मांड ॾेखारियो। उनमें सभु अखंड बिल्कुलु अनेक पृथ्वियूं ॾेखारियूं, अनेक ब्रह्मा ॾेखारिया, अनेक विष्णु महेश भी भगवान अंदर पंहिंजे मुख में ॾेखारिया। उनमें पृथ्वी ॾेखारी अंदर, ऐं ॿाहिरि माता वेठी आहे। चओ जय श्री कृष्ण। ऐं उन पृथ्वीअ ते वरी वृंदावन ॾेखारियो, गोकुल ॾेखारियो। वरी उन गोकुल में अंदर ई ॾिठो माता बि इन मुख में ई कि मां वेठी आहे ऐं भगवान श्री कृष्ण मिट्टी था खाइनि। केॾो अद्भुत आहे। चओ जय श्री कृष्ण। तीअं ई भगवान काकभूषणी खे बि, ऐं काकभूषणी चई अरे हे त ॿारनि वांगुरु रोए थो पियो, हे छा रोटी कर। हाणे तव्हां कथा ईंदी तव्हां ॿुधो, ॾाढी सुंदर कथा। भगवान उन काकभूषणीअ खे उॾायो ऐं काकभूषणी उॾियो, ऐं भगवान हेतिरा नंढड़ा नंढड़ा हथ भगवान जा, उनजा अलाए घणा लोक, ब्रह्मा लोक ऐं शिव ताईं बि पहुची वियो, इंद्र ताईं बि कंहिं बि काकभूषणीअ खे जॻह न ॾिनी। ऐं जंहिं महिल बि ॾिसे त बसि मुंहिंजे थोरो सो परे बसि भगवान जा हथ अचनि था। ऐं भगवान किथे वेठा आहिनि? अयोध्या में बाल लीला था कनि, मक्खन रोटी था खाइनि। चओ जय श्री कृष्ण। श्री कृष्ण गोविंद। भगवान ईअं ई खूब उन्हनि खे बि लीला ॾेखारी। लक्ष्मण या पाण बि भगवान बेहोश थी विया हुया जॾहिं तीर लॻो, उन्हनि खे शक्ति लॻी हुई, तॾहिं बि अहिड़ी लीलाऊं कयूं कि माण्हू भरम में अची वेंदा आहिनि। जीअं ब्रह्मा बि भरम में अची वियो कि भगवान हे छा था कनि, बालक जो जूठो ईअं मक्खण रटी खाइनि था, इहे जगत जा पालनहार आहे, इहो नारायण आहे। त ब्रह्मा खे बि छा थी वियो? शक थी वियो। चओ जय श्री कृष्ण। ऐं शंका भगवान खे बिल्कुलु न वणंदी आहे। चओ जय श्री कृष्ण। श्री कृष्ण गोविंद। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। त शक्ति लगी
हनुमान खे लक्ष्मण खे माफ़ कजो, त हनुमान जी खे पतो पियो कि अगरि सुबुह जो सूर्योदय थियण खां पहिरों अगरि संजीवनी बूटी न आई त लक्ष्मण जा प्राण हली वेंदा। चओ जय श्री कृष्ण। लक्ष्मण केरु आहिनि? शेषनाग जो अवतार आहिनि। चओ राम। त जंहिंजे मथां सॼी पृथ्वी टिकियल आहे उहे बि, इहा बि सभु लीला आहे भॻवान जी। चओ जय श्री कृष्ण। त हनुमान जी त भॻवान बि लीला था कनि, भॻवान लक्ष्मण जे साम्हूं रोअनि था। लक्ष्मण जो हथ रखी करे कंधे ते मथे ते कि लक्ष्मण हाणे मां कौशल्या खे छा जवाबु ॾींदुमि, हाणे मां सुमित्रा खे छा जवाबु ॾींदुमि। अरे मां त तोखे पंहिंजी गारंटीअ ते वठी आयो आहियां वनवास में, तोखे थोरी न वनवास मिलियो आहे, वनवास त मूंखे ई मिलियो आहे। मां त सीता हूं तव्हांखे, मां त सीता पहिरियों ई खणी वियो रावण, ऐं हाणे तूं बि मूंखे छॾे हली वेंदे, मां छा कंदुमि वञी करे पोइ अयोध्या, मां त हिते ई छॾे हली वेंदुमि। मां त ईअं तोखे अगरि अयोध्या में न ॾिठुनि त तुंहिंजा त प्राण वेंदा, पर मुंहिंजा प्राण पहिरियों ई हली वेंदा। चओ जय श्री कृष्ण। श्री कृष्ण गोविंद। त भॻवान रोहन था, लीला था कनि। त हनुमान जी आया, प्रभु इहो कमाल आहे, मां पहिरीं बार तव्हांखे ईअं रोहंदे थो ॾिसां। तव्हां टिनी लोकनि जा मालिक सर्वशक्तिमान, तव्हां चाहियो त हीअं। चई न, हाणे ॾिसे थो तूं, हे त लक्ष्मण बेहोश थी वियो आहे, सुभाणे ताईं अगरि संजीवनी बूटी न, अरे प्रभु हिन में सुभाणे सूर्योदय खां पहिरियों तव्हां हुकुम कयो, तव्हां प्रभु हुकुम कयो, मूंखे आहे अनुभव, तव्हां चओ त मां सुभाणे सूर्योदय थियण ई न ॾींदुसि। ले, चओ जय श्री कृष्ण। हनुमान जी था चवनि कि प्रभु तव्हां हुकुम कयो, सुभाणे मां सूर्योदय थियण ई न ॾींदुमि। मां बचपन में हिकु बार ईअं लॻो कि अरे ॻाढ़ो ॻाढ़ो सूफ़ आहे, हा कोई फल आहे बढ़िया, ऐं मां वञी करे सूरज खे वञी करे पंहिंजे मुख में विझी छॾियो हुयो। हे त पोइ चलो इंद्र देवता अची करे कढाए छॾियईं, ईअं करे जेको बि आहे कथा। तव्हां हुकुम कयो, मां सूरज खे वरी कब्जे वठो, सूर्योदय थींदो ई न सुभाणे। चईस अच्छा हलो ठीकु आहे, तव्हां चओ था न कि भई अने संजीवनी बूटी, ऐं जेसि ताईं तव्हां चओ हुकुम कयो त एतिरी शक्ति आहे कि काल ईंदो न, जेको काल हिनखे वठणु सूर्योदय थिए, त काल जेको आहे काल खे बि मां मारे छॾींदुमि। मां काल जो बि महाकाल आहियां। भॻवान हनुमान जी कंहिंजा अवतार आहिनि? शिव जा। त शिव खे छा चइबो आहे? काल के महाकाल। चओ जय श्री कृष्ण। चईस प्रभु तव्हां बसि हुकुम कयो, तव्हां त हे त सभु लीला था कयो। श्री कृष्ण गोविंद। भॻवान ॾाढो ख़ुशि थिया, पर हृदय सां लॻाए छॾियो। चईसि प्रभु तव्हां चिंता न कयो, अगरि तव्हां इहा लीला ई आहे कि मूंखे खणी अचणी आहे, तव्हां चिंता न कयो, सुभाणे सुबुह जो थींदो ई न ई मां लक्ष्मण खे मथे वञणु ॾींदुमि। श्री कृष्ण गोविंद। त जेके भॻवान खे टे प्रकार सां प्यारी साध संगत जी थींदो आहे। हिकिड़ो भॻवान खे माता पिता सम्झी करे, यानी पंहिंजो सम्झी करे हिकु भक्ति कंदा आहिनि। ॿियो भॻवान जी भक्ति थींदी आहे, भॻवान खे पंहिंजो स्वामी सम्झंदा आहिनि। भॻवान खे स्वामी ऐं पाण खे दास। चओ जय श्री कृष्ण। तुम मात पिता हम बारिक तेरे, हिकिड़ो पाण खे बालक सम्झूं, ऐं तू स्वामी मैं दास। चओ जय श्री कृष्ण। ऐं टियों हूंदो आहे सखा भाव सां। चओ जय श्री कृष्ण। सखा भाव ॾिसो, हिकिड़ो माता पिता सां ई कोई हूंदी आहे, जीअं न्याणी या बालक जेको हुजे न, पंहिंजे माता पिता सां निर्भय थी करे पंहिंजे राज जूं बि ॻाल्हियूं कंदो आहे, नंढो हूंदो आहे त। चओ जय श्री कृष्ण। ऐं माता पिता उन जी ॻाल्हि खे सम्झंदा आहिनि।
है न भाई, थींदो आहे न। ईअं बि हूंदो आहे, लाड प्यार बि हूंदो आहे हिकिड़ो कि लाडला हूंदा आहिनि। ऐं जंहिंमें चवंदा आहिनि भई कंहिं महिल न ॾिसंदा आहियो तव्हां कि कोई नंढी नंढी न्याणी हूंदी आहे न, त उहा पंहिंजी मम्मीअ खे कुझु चवंदी आहे त पोइ चवंदी आहे न न ठीकु आहे, मम्मी नथी मञे न जान दे, चओ जय श्री कृष्ण। पोइ बसि इंतज़ारु कंदी आहे कि मुंहिंजो पप्पा ईंदो, पप्पा खे मां ई चवंदुसि हा बेटा बिल्कुलु ज़रूरु ज़रूरु। छोकी बिल्कुलु उहो पंहिंजो, यानी उनखे हक़ु हूंदो आहे, उनखे बिल्कुलु ईअं यानी सम्झंदे न न न मुंहिंजो पिता वेठो आहे, उहो बिल्कुलु मुंहिंजी हर इच्छा पूरी कंदो। चओ जय श्री कृष्ण। श्री कृष्ण गोविंद। त ईअं हूंदो बि आहे, पिता जेको हूंदो आहे उहो ख़ासि कर छोकिरे जे तरफ़ न पर न्याणियुनि जे तरफ़ न, उहो लाडलियूं हूंदियूं उन्हनि जूं। चओ जय श्री कृष्ण। त हिकु इहो संबंध थींदो आहे। ॿियो संबंध थींदो आहे स्वामी ऐं दास जो, जेको हनुमान जी ऐं राम जो हुयो। चओ जय श्री कृष्ण। श्री कृष्ण गोविंद। स्वामी थींदो आहे पतीअ जो बि, पति बि हूंदो आहे न भई, यानी पति कोई बि दास सम्झंदो आहे पाण खे। जीअं मीरा हुई, मीरा बि छा थी चए, मेरे तो गिरधर गोपाल दूसरो न कोई, जाके सिर मोर मुकुट मेरो पति सोई। पति स्वामी, हाँ नाथ प्रीतम, मेरा प्यारा प्रीतम सतगुरु रखवाला। चओ जय श्री कृष्ण। ऐं टियों हूंदो आहे कहिड़ो, सखा भाव। ॾाढा ॼणा ईअं हूंदा आहिनि, हूंदा न भई राज जी ॻाल्हि जेका हूंदी आहे उहा ॿियो कंहिंसां कनि न कनि, घर में बि न कंदा आहिनि, पर कंहिं महिल उन्हनि जो ख़ासि दोस्त हूंदो आहे, पोइ उन्हनि सां कंदा आहिनि। चओ जय श्री कृष्ण। त अर्जुन अहिड़ो मित्र हुयो भॻवान जो कि जीअं जंहिं महिल बि भॻवान जे कोई बि थोरी छोटी में छोटी परेशानी बि उन्हनि खे ईंदी हुई पांडवनि खे, त बिल्कुलु उहो बसि इहे सोचींदा हुया ऐं तुरंत भॻवानु हाज़िर थी वेंदा हुया। अहिड़ी निर्भयता अची वई सुदामा में कि भई कंगाली ॿ टे ॾींहं हुन जा ॿार जेके बुख, ऐं कंहिं महिल बचपन में मिलियो आहे ऐं ॿुढापो अची वियो आहे। हाणे ॾिसो भॻवान कृष्ण द्वारिकाधीश ठही विया आहिनि, पर पंहिंजे ख़ासि में ख़ासि मित्र ते बि कृपा कॾहिं कई अथनि। बचपन में उन्हनि खे मिलियो आहे उज्जैन में, सांदीपनी आश्रम में। उनखां पोइ किथे मिलियो आहे, द्वारिकाधीश। ॿुढापे में मिलियो आहे। ॿुढापे में अगरि कृपा थी बि वई त कहिड़े मतिलब जी, पर न इहो जानबूझ के कृष्ण वटि सुदामा न वियो, इन करे ई न वियो कि न न अरे ये त संसारी धन अगरि वठां इहो कृष्ण खां त मां परम भक्ति वठंदुमि। चओ राम। श्री कृष्ण गोविंद। अहिड़ी भक्ति कि ॾिसो युग युगनि ताईं उन्हनि जी असां कथाऊं था ॻायूं, उन्हनि जा गुण था ॻायूं। चओ राम। श्री कृष्ण गोविंद। त भॻवान जो शुक्र कयूं, भॻवान असांखे इहा अनुपम देह ॾिनी आहे। इन देह में भक्ति करे इन देह खे सफलो कयूं, जंहिंखे कबीरदास चवनि था कि ज्यों की त्यों धर दीनी, कि मां हिन देह खे मेरो थियणु न ॾिनो आहे। भॻवान जेका उजल मूंखे देह ॾिनी हुई, चादर ॾिनी हुई, उन चादर में मां कॾहिं कहिड़े पाप जो दाग लॻण न ॾिनो आहे। चओ राम। श्री कृष्ण गोविंद। सारे जहां के मालिक तेरा ही आसरा है, सारे जहां के मालिक तेरा ही आसरा है। राजी है हम उसी में जिसमें तेरी रजा है,
जहां के मालिक तेरा ही आसरा है। सारे जहां के मालिक तेरा ही आसरा है। सारे जहां के मालिक तेरा ही आसरा है। राजी है हम उसी में जिसमें तेरी रजा है। राजी है हम उसी में जिसमें तेरी रजा है। हम क्या बताएं तुझको, सब कुछ तुझे खबर है। हम क्या बताएं तुझको, सब कुछ तुम्हें खबर है। हम क्या बताएं तुझको, सब कुछ तुझे खबर है। हर हाल में हमारी तेरे तरफ नजर है। किस्मत है यो हमारी, ओ किस्मत है वो हमारी, जो तेरा फैसला है। सारे जहां के मालिक तेरा ही आसरा है। सारे जहां के मालिक तेरा ही आसरा है। राजी है हम उसी में जिसमें तेरी रजा है। राजी है हम उसी में जिसमें तेरी रजा है। सारे जहां के मालिक हाथों को दुआ की खातिर मिलाएं कैसे। हाथों को दुआ की खातिर मिलाएं कैसे। सजदे में तेरे आकर सर को झुकाएं कैसे। सजदे में तेरे आकर सर को झुकाए कैसे। मजबूरियां हमारी हो, मजबूरियां हमारी, मजबूरियां हमारी बस तू ही जानता है। राजी है हम उसी में जिसमें तेरी रजा है। सारे जहां के मालिक तेरा ही आसरा है। राजी है हम उसी में जिसमें तेरी रजा है। राजी है हम उसी में जिसमें तेरी रजा है। रो कर कहें या हंस कर कटती है जिंदगानी। रो कर कटे या हंस कर कटती है जिंदगानी। गम दे या खुशी दे सब तेरी मेहरबानी। तो गम दे या खुशी दे सब तेरी मेहरबानी। तेरी खुशी समझ कर हो, तेरी खुशी समझ कर सब गम भुला दिया है। राजी है हम उसी
रजा है। सारे जहां के मालिक तेरा ही आसरा है। सारे जहां के मालिक तेरा ही आसरा है। दुनिया बना के मालिक जाने कहाँ छिपा है। दुनिया बना के मालिक जाने कहाँ छिपा है। आता नहीं नजर तू बस एक यही गिला है। आता नहीं नजर तू बस एक यही गिला है। भेजा है इस जहां में ओ भेजा है इस जहां में जो तेरा शुक्रिया है। राजी है हम उसी में जिसमें तेरी रजा है। सारे जहां के मालिक तेरा ही आसरा है। सारे जहां के मालिक तेरा ही आसरा है। राजी है हम उसी में जिसमें तेरी रजा है। राजी है हम उसी में जिसमें तेरी रजा है। सारे जहां के मालिक तेरा ही आसरा है। सारे जहां के मालिक तेरा ही आसरा है। राजी है हम उसी में जिसमें तेरी रजा है। राजी है हम उसी में जिसमें तेरी रजा है। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। बोलो वृंदावन बिहारी लाल की जय। सारे जहां के मालिक तेरा ही आसरा है। चो जय श्री कृष्ण। उन मालिक जे जन्म ॾिनो आहे। जीव एॾी टेंशन कंदो आहे एॾी की सुभाणे छा थींदो, परीहं छा थींदो, ऐं अॻिते सालनि खां पोइ छा थींदो। यानी पीढ़ी पीढ़ी दर पीढ़ी उनजी बि चिंता। चओ जय श्री कृष्ण। श्री कृष्ण गोविंद। हाँ? जिंदगी 4 दिन की सामान 100 बरस का। ये कहावत ईंदी आहे। चओ राम। ऐं चऊं था असां वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं कंदा आहियूं, सत्संग ते ईंदा आहियूं कि राजी है हम उसमें जिसमें तेरी रजा है। हाँ? या तेरा भाणा त चऊं था पर अर्थ सम्झूं था इन जो अर्थ ई आहे प्यारी साध संगत जी शरणागति। कि जेको भी भगवान सुख तो दे तॾहिं भी भगवान जी कृपा है, ऐं अगरि दुख तो ॾे त अञा वॾी कृपा है। दुख तो ॾे त असांजा जेके कयल पाप आहिनि उहे कटिजनि था। तव्हां सुभाणे अगरि मान लो थोरो सो कुझु आहे शरीर में सुख दुख आयो, प्रभु कृपा करे तव्हां हमेशा स्वस्थ रहो, खिलंदा रहो, मजबूत रहो, बढ़िया खेॾंदा खाईंदा रहो, डट के खाओ पियो, मौज रहो, भक्ति कयो, सत्संग कयो। चओ जय श्री कृष्ण। पर ईअं कुझु थिए ऐं तव्हां डॉक्टर ॾे वञो, डॉक्टर खे कोई अने चए कि हा भई हीअं तकलीफ़ आहे, डॉक्टर चए तव्हांखे कि भई अने कहिड़े मरीज़ खे चए कि हाँ भाई मंगलूराम पहले ब्लड टेस्ट कराओ। चओ जय श्री कृष्ण। हाणे ब्लड टेस्ट कराए अचे मंगलूराम
ऐं उन में कोई वॾी बीमारी निकिरेसि, हा वॾी कोई बीमारी निकिरेसि त पोइ छा कंदो? ईअं चवंदो तेरा भाणा, हा थींदो? हा त चवंदो ईअं? हा हा, जो तुध भावे साई भली कार, तूं सदा सलामत, हा प्रभु, हा तूं कैंसर ॾिनी अथई ॾाढो सुठो, चवंदो कहीं ईअं? न चवंदो। इहो ई त ज्ञान आहे प्यारी साध संगत जी। इहे चवंदा आहियूं असां, इहो ॿाहिरों दिखाओ सभिनी खे, जेको नज़र ईंदो आहे उहो कोन्हे। परीक्षा जी घड़ी त ओॾी महिल हूंदी आहे कि जंहिं महिल असांजे मथां दुख आयो ऐं दुख में बि असां उनखे मज़बूत बिल्कुलु न प्रभु जेको बि आहे दुख बि भले आयो आहे न, पर मूंखे विश्वास आहे तूं इन दुख खे सूर्य मां कंडो कंदे। बिल्कुलु ईअं थी वेंदो कि जीअं उहो थोरी सी सुई चुभंदी आहे तीअं असांजो सूर बि, असांजो बि सभु रोग लही वेंदा। चओ राम। उहो ॾिसो हिकिड़ो 18 सालनि खां उहो केवल भक्तीअ जे सहारे, राधा नाम जे सहारे 18 सालनि खां बिना किडनीअ जे थो हले, ऐं उन्हनि जे शरीर में, उन्हनि जे चेहरे ते तेज न ॾिठो आहे तव्हां? हा वृंदावन जा संत केरु? हा छा अद्भुत तेज आहे उन्हनि जो। हा पोइ उहे कॾहिं चवंदा? हा उन्हनि जो ईअं राधा, अरे असांखे त ख़बर बि कोन्हे कि तेरा भाणा मीठा लागे चवंदा। चओ जय श्री कृष्ण। ऐं असां ॿाहिरों दिखाओ था कयूं। चओ राम। श्री कृष्ण गोविंद। मंगलूराम पियो वञे ईअं पंहिंजी ज़ाल खे ईअं हथ में ईअं हथु विझी करे, बिल्कुलु ईअं मस्तु ईअं बढ़िया ईअं करे, ऐं त दोस्त मिलियोसीं ईअं असां जहिड़ो हूंदो भई, अरे कमाल आहे, हेॾो असांजे बराबरि जो 25-27 साल तुंहिंजी शादीअ खे थिया आहिनि, मां सां गॾु ई त शादी थी अथई मुंहिंजे आसपास। चई हा यार असां त ज़ाल सां ईअं स्कूटर ते बि पुठितो असां न विहारींदा आहियूं, ऐं तूं त ईअं बिल्कुलु मस्तु ईअं हाणे बि हिकदमि एॾो प्रेम तुंहिंजो त। अरे छाजो प्रेम, बसि ईअं छॾियांसि थो ऐं हली थी वञे डी मार्ट, हली थी वञे हिन साड़ी हाउस, हिन में हिन फैशन हाउस में। चओ राम। हाणे UPI पेटीएम हे हो सभु ख़ाली थींदा था वञनि खाता ई। चओ जय श्री कृष्ण। श्री कृष्ण गोविंद। तीअं असांजो भक्ति बि प्यारी साध संगत जी ॿाहिरों दिखाओ आहे, पर परीक्षा जी घड़ी जंहिं महिल अचे थी, दुख अचे थो, ओॾी महिल असां विचलित था थी वञूं, ओॾी महिल असांखे मथों वारे ते भरोसो नथो रहे। चओ जय श्री कृष्ण। चओ राम। हिकिड़ो समुंड जे किनारे केकड़ो पियो हले, केकड़ो हले पियो त केकड़े खे हूंदा आहिनि उन जा पेर जेके हूंदा आहिनि ईअं डिज़ाइन सां हूंदा आहिनि ॼण नुकीला, ॾिठो अथव केकड़ो? हा साम्हूं ईअं 2 ॾंद बि हूंदा अथसि बढ़िया सिंगनि वांगुरु। चओ जय श्री कृष्ण। त उहो हले पियो बढ़िया, त जेके समुंड जे किनारे रेती हूंदी आहे त उन जा पेरनि जा निशान ईअं मस्तु ईअं डिज़ाइन सां पिया ठहंदा वञनि, त उहो पाण ई ॾिसे पियो ईअं, अरे वाह गजब मस्तु, त मां यानी लाइन तो ठाहींदो अचां बिल्कुलु ईअं, वरी ॾाढो, वरी थोरी देरि हले, वरी थोरी देरि खां वरी पुठिते ॾिसे, वाह छा त बढ़िया आहे, डिज़ाइन आहे मस्तु ईअं बिल्कुलु एकदमि जिग जैग। चओ जय श्री कृष्ण। श्री कृष्ण गोविंद। ओॾी महिल हिकिड़ी लहर आई ऐं उनजे निशान खे मिटाए छॾियईं। त उहो प्रभु तूं बि कमाल कंदो आहे, छा हे समुंड ठातो अथई, हिकिड़ी लहर आई, एॾो मस्तु महिनत करे एॾो पंधु हलियो आहियां, उहो उतां खां वठी करे एॾी ताईं, भई केकड़े खे त टाइम लॻंदो न, असां भई चलो ठीकु आहे डुकंदे डुकंदे हली वेंदासीं, त चई एॾी डिज़ाइन सां, बाप रे छा अथई बिल्कुलु, यानी चकर भाटा खां बिलासपुर जो रस्तो एॾो ठाहे करे आयो आहियां, ऐं हे विधा हिक ई लहर में अची करे सॼो बिगाड़े छॾियईं। चओ राम। त शिकायत कयईं भॻवान सां, त समुंड मां आवाज़ आयसि कि ओ प्यारा ध्यानु ॾे, ईअं ई न कई आहे, इन तुंहिंजे पेरनि जे निशाननि खे ॾिसी ॾिसी करे मथों ॾिस,
मथों जेको बाज आ उहो तुंहिंजे मथों झपटो हणण वारो हुयो कि जाॾे जाॾे ये पेर वञनि था ओॾे केकड़ो हूंदो। हाणे तूं पथरनि जे हेॾे अंदरि हेॾे लिकी वएं, रेतीअ जे हेॾे लिकी वएं, इन करे उहे पेरनि जा निशान हटी विया। त हाणे उहो बाज बि जेको आहे, उहो जेको बगलो जेको तोखे पकड़ण पियो अचे, उहो बि हाणे तोखे नथो पकड़े। चओ जय श्री कृष्ण। त भॻवानु अगरि थोरो सो कुझु दुख बि थो ॾे, हे त कुझु कोन्हे, हे त दुख बि अगरि ॾे थो त इन में बि भॻवान जो छा कयूं, शुक्र कयूं, शुक्र कयूं। शुक्र आहे मालिक, शुक्र आहे। चओ जय श्री कृष्ण। तो राजी है हम उसी में जिसमें तेरी रजा है। और इहो सभु ज्ञान ईंदो आहे सत्संग में। इन करे चवंदा आहिनि सत्संग कॾहिं न छॾियो। रोटी अगरि छॾे केॾी महिल छॾिजी थी वञे, कंहिं महिल बुख यानी कोन्हे ऐं असां न खाधी आहे त असांखे थोरो सो लॻंदो आहे ईअं, पर आश्चर्य जी ॻाल्हि आहे यानी बुख खां बि वधीक यानी सत्संग बि असांखे भॻवान बि एतिरो प्यारो कोन्हे कि कंहिं महिल अगरि सत्संग ते असांखे सत्संग न मिले, हिकु ॾींहुं असांखे आरतीअ ते अचणु, हिकु ॾींहुं अगरि हिकु हफ़्तो सुखमनीअ ते आलस में पाण त अखराइजंदो बि कोन्हे कि अरे यार अॼु थोरो सो बुखार आहे या आलस आहे या अॼु थधि ॾाढी आहे, अॼु कुझु साए नथो, सुबुह साण उथी करे वरी सनानु करे सुखमनीअ ते वञा, हल छॾे अॻिले आर्तवार ते वेंदासीं, कोई यानी पछतावो बि कोन्हे। ईअं न, इहो ई त असांखे समय आहे जेको आख़िरी काल में उहो जंहिं महिल भॻवानु असांखे पुछंदे, ओ प्यारा छा कई हेठि, चार गंवाया हंड के, चार गंवाया हंड के, चार गंवाया सुम, चार गंवाया सुम, लेखा रब मंगेसियां, लेखा रब मंगेसियां, तूं आए कहिड़े कम, तूं आए कहिड़े कम। फरीद साहिब चवनि था चार पंहिंजा सॼे ॾींहं जा ईअं ई विञाए छॾी ॻाल्हियुनि ॿोलियुनि में ऐं हलंदे चलंदे ईअं ई विञाए छॾी। ऐं चार गवाया सुम, चार पहिरियों सुम पए। मथे जंहिं महिल हिसाब किताब थींदो, चित्रगुप्त जे महिल तुंहिंजो हिसाब किताब कंदो, ओ प्यारा छा कई, अरे मां त प्लाट ठाता, हे ठाता, अरे इहे सभु उते न हलंदा आहिनि। चओ राम, हिते केतिरो बि करोड़पति हुजे तूं, पर मथे जेको हलंदो छा हलंदो, राम। साथ न चाले बिन भजन, साथ न चाले बिन भजन, बिख्या सगली छार, मिथ्या सगली छार, हर हर नाम कमावना, हर हर नाम कमावना, नानक ए धन सार, नानक है धन सार। संतन जहिड़ो सजण न कोई, संतन जहिड़ो सजण न कोई, संतन जहिड़ो सजण न कोई, संतन जहिड़ो सजण न कोई। संतन सां कर प्यार मेरे मन, संतन सां कर प्यार मेरे मन, संतन सां कर प्यार मेरे मन, संतन सां कर प्यार मेरे मन। संतन जहिड़ो सजण न कोई, संतन जहिड़ो सजण न कोई। संतन सां जे प्रीत कंदे तूं, 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 तुंहिंजो कंदा उद्धार मेरे मन, तुंहिंजो कंदा उद्धार मेरे मन। संतन जहिड़ो सजण न कोई, हा संतन जहिड़ो सजण न कोई। इहो भॼन अथव साईं टेऊंराम साहिब जन जो, जंहिंखे चवंदा आहियूं न असां शांति प्रकाश साहिब, छा चवंदा आहियो,
सतनाम साखी। चओ जय श्री कृष्ण। सतनाम साखी। सतनाम साखी। सदाई खाओ मिश्री ऐं यानी वात में सदा मिश्री हुजे माखी हुजे। माखी यानी भगवान जो नाम। हाँ इहो ई था चवनि संत। मूरख साजे प्रीत कंदे तू। 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 मूर न थींदे आबाद मेरे मन। 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 संतन जहिड़ो सजण न कोई। संतन जहिड़ो सजण न कोई। संत सहाई थियन जे विपत में। संत सहाई थियन विपत में। संत सहाई थियन विपत में। संत सहाई जन विपत में। दुख लाहे सुख ठाइन मेरे मन। 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 संतन जहिड़ो सजण न कोई। संतन जहिड़ो सजण न कोई। संतन सां कर प्यार मेरे मन। संतन सां कर प्यार मेरे मन। संतन जहिड़ो सजण न कोई। संतन जहिड़ो सजण न कोई। ओ संतन जहिड़ो सजण न कोई। संतन जहिड़ो सजण न कोई। बोलो वृंदावन बिहारी लाल की जय। सदगुरुदेव भगवान की जय। ब दोस्त हूंदा हुया बचपन जा। हिकिड़ो ठही वियो संत हाँ ऐं ॿियो थी वियो चोर। चओ जय श्री कृष्ण। चोर बि यानी ईअं छोटो मोटो न मतिलबु वॾा वॾा बि धाड़ा हणंदो हुयो। चओ राम। ऐं ॿियो जेको संत थी वियो उहो यानी निकिरी वियो जल्दी गांव मां ऐं बचपन में स्कूल में गॾु पढ़ंदा हुया। चओ राम। त 12-15 सालनि खां पोइ 15-17 साल थी विया उन खां पोइ उहो वॾो संत नालो थी वियो उनजो। उहो आयो उन्हनि जे गांव में ई पंहिंजे ई गांव में आयो सम्झो। त सत्संग उन शुरू कयईं। त सत्संग शुरू कयईं त सभु अची करे आयसि। चई अरे हा हा तूं अरे हा मां तव्हांखे बचपन में ॾिठो हुयो। हा तव्हां हेॾा वॾा थी विया आहिनि। हा ठीकु 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 सभिनी सां ॾाढो मिलियो। त चई अरे हिकिड़ो मुंहिंजो दोस्त हूंदो। चई हा साईं आहे हाणे बि आहे। उन चयो ॻोल्हे कनि। हा त उहो चई साईं अरे साईं इहे तव्हांजो दोस्त आहे। हा ठीकु आहे। चई छा थियो। अरे ॾाढो वॾो चोर थी वियो अथव। चओ जय श्री कृष्ण। त संतन तॾहिं बि ॾिसो इहे संतनि सॼण अहिड़ो ई हूंदो आहे। हा भई बिगड़ियल खे त कोई बि ठाहे ठहियल खे त कोई बि ठीकु आहे तरक़ी कराए थो सघे। हुनजी ॻाल्हि त उहा आहे जेको बिगड़ियल खे ठाहे। हा डॉक्टर कहिड़े स्वस्थ खे चए ठीकु आहे तूं बिल्कुलु अञा हे खा विटामिन जूं गोरियूं अञा ठीकु रहंदे बढ़िया। कोई हो थोरी आहे हुनखे तकलीफ़ त आहे कोन। चओ जय श्री कृष्ण। श्री कृष्ण गोविंद। हा पर जंहिंखे बिल्कुलु डॉक्टर त उहो न भई आहे जंहिंखे भयंकर वॾी कोई बीमारी अथसि उहो उनजी लाहे सघे तॾहिं उहो डॉक्टर आहे। इन करे चवंदा आहिनि सतगुरु बैद आहे। चओ राम। त चईंसि प्यारा ठीकु आहे तूं रहो हिते। कथा हली 7 ॾींहं भागवत कथा हली। संतनि कथा कई ऐं आख़िरी ॾींहं ते संतनि चयो कि मां हिन पंहिंजे गांव में 15-17 सालनि खां पोइ आयो आहियां ऐं मां ॾिसां थो कि हिते मां चाहियां थो मुंहिंजी जेका ज़मीन पई हुई उहा मां
उते सत्संग हॉल ठाहींदुमि ऐं अस्पताल ठाहींदुमि। मां ॾिसां थो हिते जंहिंखे थोरो सो शहर ॾे था वञनि, ख़र्च थो थिए, त हिते ई इलाज कराइनि, असां मुफ़्त में कंदासीं इलाज। हा, त तव्हां बि सभु सहयोग कयो, अस्पताल ठाहियूं था नंढड़ी, ऐं हिते सत्संग हॉल बि था कयूं। पोइ मां हिते हर महीने सत्संग करण बि ईंदुमि। चओ जय श्री कृष्ण। माण्हू ॾाढो ख़ुशि थी विया, गांव बि सभु बढ़िया लाल हुया, मस्तु किसान विसान ज़मींदार बढ़िया। चई साईं हा घणो ख़र्चु ईंदो? चई साईं 15 लख 10 लख। चओ राम 10 लख, वाह ठीकु आहे। त चवनि हा ठीकु आहे। आख़िरी ॾींहं ते कलेक्शन शुरू थी, झोली खणी करे निकिता, त पोइ कंहिं 5000 त कंहिं 50,000 ॾियण लॻा। चओ राम। वेठा वेठा हुया, उते केरु वेठो हुयो? उन्हनि जो दोस्त चोर बि वेठो हुयो। उन चोर बि चई अरे मुंहिंजो यार बचपन जो मित्र आहे, एॾो वॾो संत थी वियो आहे, तॾहिं बि ॾिसो मुंहिंजो उद्धार करण लाइ ऐं आयो आहे, त न न मां बि हिन में सहयोग कंदुमि। उन चोर जी बि दिलि बदिलजी वई, उन बि पंहिंजे जेब मां 5000 कढिया, भले चोरी थियल। चओ राम। श्री कृष्ण गोविंद। जीअं थैली जीअं उन वटि पहुचण वारी हुई, तेसि ताईं अनाउंस थींदो पियो वञे, हिन 50,000 हिन 50,000, त अंदाज़ लॻाइनि भाई 10 लख त थी विया। अरे बाप रे। त हुन चई हाणे 10 लख जॾहिं थी विया त पोइ वरी छाजो? हल छॾे हाणे 1100 ॾिबा। चओ राम। पहिरियों 5000 कढियई, 5100, वरी हाणे छा चई? 1100 कबा। वरी जंहिं महिल आई अञा ताईं हुन वटि थैली न आई हुई, त चई भाई 15 लख। अरे बाप रे, 15 लख थी विया, 10 जी हिसाब किताब हुयो, अञा त थैली बि न आई आहे। छॾे हाणे ज़रूरत कोन्हे। चओ जय श्री कृष्ण। उहो बि अंदरि करे छॾियईं। हाणे हू चोर जे ईंदे ईंदे लाइट गोल थी वई। हाणे चई हा हूअं त ॾियां बि हा 500 500, हा त सुठो थियो पाण अञा कंहिं ॾिठो बि न कि मां ॾिनो की न। आख़िर ठीकु आहे, सत्संग पूरो थियो, 7 ॾींहंनि जी कथा पूरी थी वई। आख़िरी में चोर खे संत सॾु कयो, चई सा भाई प्यारा कथा ॿुधाए। जी ठीकु आहे सभु, ऐं तूं बि कुझु ॾिनई सहयोग कयई? त चई साईं सच सच ॿुधायांव? हा। चईसि मां न कयो, कुझु बि न कयो। त उहो संत जेको आहे ईअं ॾाढो निराश थी वियो, ॾाढो हिकदमि। त चईसि तव्हां ईअं सोचो था, अफ़सोस था कयो? चईसि न अफ़सोस इन ॻाल्हि ते कोन्हे कि मां उहो थो लॻे कि यानी मुंहिंजे सत्संग जो यानी तो ते कोई असरु न थियो। चई न अहिड़ी ॻाल्हि न आहे, सत्संग जो असरु थियो आहे तुंहिंजे सत्संग जो। चई असरु किथां वरी थियो? तूं त पाई बि न ॾिनई, तूं पाण बासे थो। चई न साईं सत्संग जो असरु थियो। मां पहिरियों ॾिठुमि कि 5000 मां सोचियोमि ॾींदुमि, पोइ छो न ॾिनई? चईसि वरी मां जीअं मां वटि अञा थैली अचे तेसि ताईं त 15 लख थी विया हुया, ऐं 10 तव्हांखे ज़रूरत हुई, ईंदे ईंदे तेसि ताईं त 20 लख बि थी विया हुया। हा, पोइ मां 1100 सोचियो, वरी मां उहे 1100 बि रखी छॾिया। त चई मतिलबु इहो ई थियो न, सत्संग जो तुंहिंजे में त असरु न थियो। चई न तॾहिं बि असरु थियो। कीअं? चई जंहिं महिल मां वटि थैली आई न, ओॾी महिल लाइट गोल थी वई, ऐं मूंखे लॻो जॾहिं हेॾा थी विया आहिनि त इन मां 500 वारी हिकिड़ी गड्डी खणी थो वठां। चओ राम। चओ जय श्री कृष्ण। पर मां पोइ चयुमि न अरे त मुंहिंजो संत मुंहिंजो दोस्त आहे, बचपन जो संत आहे। इहो यार एॾा सुंदर वचन, एॾियूं मिठी कथाऊं ॿुधायूं अथई, एॾो मिठो सत्संग ॿुधायो अथई, बाणी ॿुधाई अथई, ऐं मां ईअं दोस्त सां ईअं ख़यानत कयां? न इहो सही न आहे। मां वरी वापसि विझी छॾिया। चओ राम। साईं इहो अथव सत्संग जो लाभ। बोलो वृंदावन विहारी गोविंद बोलो हरि गोपाल बोलो, गोविंद बोलो हरि गोपाल बोलो, राधा रमण हरि गोविंद बोलो, राधा रमण हरि गोविंद बोलो। जय जय शिव शंभो, जय जय शिव शंभो, जय जय शिव
शंभो जय जय शिव शंभो जय जय शिव शंभो जय जय शिव शंभो हर हर महादेव शंभो महादेव शंभो हर हर महादेव शंभो महादेव शंभो ओ जय जय शिव शंभो जय जय शिव शंभो जय जय शिव शंभो जय जय शिव शंभो हर हर महादेव शंभो महादेव शंभो हर हर महादेव शंभो महादेव शंभो ओ जय जय शिव शंभो जय जय शिव शंभो जय जय शिव शंभो जय जय शिव शंभो हरि बोल 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 राधे 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 बोल हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोल राधे 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 जय जय श्री राधे वृंदावन बिहारी लाल की जय श्याम सुंदर भगवान की जय जगत गुरु श्री चंद्र भगवान की जय गुरु प्यारी साथ संगत जी अॼु असांजे प्यारे प्यारे एकादशी वाले भैया जी सालगिरह अथव। एक असांजा भैया एक भाभी एकादशी ठीकु आहे। हा त हा भाई ॿियो टे बार बोलो वृंदावन बिहारी लाल की जय एकादशी वाले भैया की जय कृपा कृष्ण की। हाँ, मिलती हिकु रहे बिलासपुर से मुरली राघवानी, राजस्थान कोटा से दिनेश शिवनानी का जन्मदिन है तो केर काटींदो। हाँ अच्छा मुरली भैया हाँ कृपा कृष्ण की मिलती रहे शाम गुरु की चलती रहे कृपा कृष्ण की मिलती रहे छाँव गुरु की चलती रहे मिले सारी संगत का प्यार दुआ मेरी हो कबूल खुशियाँ मिले भरपूर खुशियाँ मिले भरपूर खुशियाँ मिले भरपूर आपको खुशियाँ मिले भरपूर खुशियाँ मिले भरपूर खुशियाँ मिले भरपूर। बोल वृंदावन बिहारी लाल की जय।